अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, इलाही ही शॉर्ट्स हिकिड़ी तव्हां सां टॉक आहे ऐं इन जे लाइ त मां सोचियो त शायदि मां कम्यूनिटी टैब में वञी टॉक टाइप बि कयां, पर तव्हांखे सम्झ में न अचे। इन जे करे ज़रूरी आहे त मां तव्हां सां हिकिड़ी वॉइस में तव्हां सां मुखातिब थियां। पुट, तव्हांजी हिते हिकिड़ी गॾियल राय मां वठणु पई चाहियां त जीअं त सिंधी जे हवाले सां काफ़ी मतिलबु मवाद रखियल बि आहे, टेक्स्ट बुक जे हवाले सां बि ऐं काइंड्स ऑफ पोइट्री जे हवाले सां बि। पर अॼुकल्ह जंहिं शइ जी मूंखे इलाही घणी डिमांड पई थिए त 1 खां वठी 8 क्लास ताईं पोइट्रीअ जे सिन्फ़ुनि जा नाला लिखो ऐं नसर जे जेके इबारतूं आहिनि उहे असांखे क्लियर करायो, ऐं नज़म, गीत ऐं बेत में फ़र्क़ु। ठीकु आहे, हाणे बेत ऐं नज़म ते त मुंहिंजो क्लासिस रखियल आहिनि, बाक़ी गीत ते वाक़ई मूं अञा ताईं को बि क्लास न रखियो आहे। इन हवाले सां हिकु मूंखे जो ॿियो आइडिया मुंहिंजे ज़हन में आयो आहे त मां हिकिड़ी इलाही मतिलबु क़ाबिल अल्हम्दुलिल्लाह ज़ाहिर आहे हाणे सॼी उमिरि सेखारण जी आहे। असां त अञा सिंधी अदब जा नंढड़ा शागिर्द आहियूं, त मां हिकिड़े प्रोफेसर्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठी ॼाण रखनि था सिंधी शाइरी जे हवाले सां, सिंधी अदब जे हवाले सां, उन्हनि सां इहे शयूं डिस्कस कयूं। ऐं मां चाहियां पई त इन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेकॾहिं उन्हनि सां पाण हिकिड़ो लाइव क्लास रखूं, डे बि पाण सेट कंदासीं, टाइमिंग बि पाण सेट कंदासीं। डे त मुंहिंजे ख़्याल में सैटरडे संडे वधीक सूटेबल रहंदो, बाक़ी टाइमिंग बि उहा टाइमिंग जंहिं ते तव्हां सभई अवेलेबल हो। उहे ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे, लेट सपोज अगरि मुंहिंजा 4.5-5 हज़ार जा जेके बि सब्सक्राइबर आहिनि उहे ऑनलाइन कोन था हो थी सघनि या वठी सघनि, पर जेके तव्हां पढ़ंदड़ आहियो, जिन जे करे जेके मूंखे उत्साह ॾींदा आहियो त मां क्लास ठाहियां, उन्हनि जे लाइ मां इहा एफर्ट वठां पई त बहितरु रहंदो त तव्हां उन वक़्तु लाइव हुजो, जेका पंहिंजी टाइमिंग सेट कई। ऐं तव्हांजे इन बारे में छा ख़्यालु आहे त ऐं वीडियो उहो ज़ाहिर वीडियो क्लास हूंदो ऐं लाइव हूंदो त तव्हांजा जेके बि सवालात हुजनि उहे तव्हां लाइव पुछी सघो था। आई विल बी देयर ऑल्सो। त जेकॾहिं तव्हां ॿुधायो इन बारे में त हिकिड़े सिंधी जे सब्जेक्ट जे हवाले सां, हुन जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे ॼाण हासिलु करण जे हवाले सां हिकिड़ो लाइव स्ट्रीमिंग यूट्यूब ते क्लास 1-2 ॾिसूं था उहो जेको थी सघे हलायो वञे या न। तव्हां हुन बारे में कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। ऐं कोशिशि आहे त हीअ जेके छुटियूं आहिनि इन एरिया में जेकॾहिं इहो थी वञे त इट विल बी वेरी बेनिफिशियल फॉर ऑल। असां बि सिखंदासीं, तव्हां बि सिखंदव, पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। तव्हांजे राय जे आधार ते क्लास हू रखियो वेंदो त तव्हां केतिरा चाहियो था त ऑनलाइन क्लास हले, उन वक़्तु केतिरा ऑनलाइन हूंदा। वधीक अलाह साईं ज़ाहिर आहे ख़ैरु कंदो त उन वक़्तु लाइव अची सघो था या ॾिसी सघो था या पुछी सघो था, त उन आधार ते इहो क्लास ऑर्गेनाइज़ करण जी कोशिशि कई वेंदी। सो पंहिंजे कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।